हाँ। महिरबानी साईं। किताब जो नालो आहे आइंस्टाइन जी जीवन कथा। तर्जुमे जे कयो आहे उन दोस्त जो नालो आहे नवीस संदीलो। पहिरीं एडिशन इन किताब जी 2013 में मार्केट में आई। छपाईंदड़ इदारो आहे कारूंजर अकेडमी मेरापुर से। 250 रुपया इन किताब जी क़ीमत आहे। साईं मुंहिंजा अल्बर्ट आइंस्टाइन दुनिया जा जेके मशहूरु तरीन शख़्स रहिया आहिनि उन में हिन जो तारुफ़ थिए थो पियो। अल्बर्ट आइंस्टाइन मशहूरु थियो पंहिंजी फिज़िक्स जे हिसाब सां जेके हुनजी थ्योरीज़ आहिनि। इन जी पैदाइश जर्मनी में थिए थी 1882 में। इन जो वालिद साहब नंढो बिज़नेसमैन आहे ऐं घणे भाङे उहो पंहिंजी ज़िंदगी में नाकाम थी। आइंस्टाइन जो जहिड़े वक़्त में पैदा थिए थो पियो उन वक़्तु ई डॉक्टरनि हिन जे वालिदीन खे चयो त हिन छोकिरे जो बचणु ॾाढो मुश्किल आहे। अहिड़े तरीक़े सां हिन जो घुमणु हिन जो ॻाल्हाइणु ॾाढी लेट सां थिए थो पियो। जंहिं वक़्त में स्कूल वञे थो पियो त पढ़ाई जे हिसाब सां बि ॾाढो मोगो शागिर्दु सम्झो वेंदो। स्पेशली मैथमेटिक्स जे उस्ताद हिन जो नालो ई रखी छॾियो लेज़ी डॉग। ऐं उनजो कमु इहो हूंदो त अचण सां उहो अक्सर कंदो इहो त आइंस्टाइन खे चवंदो त महिरबानी करे तूं मुंहिंजे क्लास मां हलियो, छाकाणि तोखे का ॻाल्हि सम्झ में ईंदी कोन। ऐं उहो ई माण्हू पोईं सदीअ जो बेस्ट मैथमेटिशियन जो व्यवहार कंदो। उनजो सोचण जो, उनजो ॻाल्हाइण जो, उनजो पढ़ण जो अंदाज़ ॾाढो डिफरेंट रहियो। जेकॾहिं उस्ताद उनखे चवंदो त 2+2 घणा थिया त आम असां जहिड़ो दिमाग़ देरी न कंदो, चवंदो 4। पर हे कुझु लेट साईं सोचींदो त उस्ताद चवंदो त इहा ॻाल्हि तोखे इन सवाल जो जवाबु नथो अचे। जे साईं 4 त सभु कुझु चए थो, मां सोचां थो त इहे 4 भला कीअं थिया। हर ॻाल्हि खे सोचण जो जी जेका आहे सो जी सोचण वारी जेका तरीक़ेकार हो उहो हिनखे ॿियनि सभिनी खां अलॻि करे थो पियो। आइंस्टाइन चए थो त पहिरियों चकर तहक़ीक़ या तजसुस जेको मुंहिंजे ज़हन में आयो आहे उहो तॾहिं आयो जॾहिं 12 सालनि जी उमिरि में मुंहिंजे वालिद साहब मूंखे कंपास वठी ॾिनो ऐं उन कंपास जी निडल मां ॾिसां थो त नॉर्थ ऐं साउथ जी तरफ़ जेका मूवमेंट करे थी पई, हितां खां पोइ मां शयुनि खे गौर फ़िक्र करणु शुरू करे ॾिनो आहे। अहिड़ी तरीक़े सां स्कूल खां थींदे वेंदे यूनिवर्सिटीअ ताईं हिन जो स्कोरिंग जेके रहिया, ग्रेड जेके रहिया से ॾाढा घटि रहिया। इनखे जेका यूनिवर्सिटी में दाख़िला मिली, इहो शायदि उन यूनिवर्सिटीअ में पहिरियों शागिर्दु हो जेके अहिड़े क़िस्म जी एडमिशन मिली त सिर्फ़ु मैथमेटिक्स में हिन जा 90% मार्क हुआ। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया जेके जर्मन लैंग्वेज जो कोर्स थी थो वञे, सोशियोलॉजी थी वञे, ॿिया जेके सब्जेक्ट हुआ जेके टेस्ट में उन्हनि सभिनी में फेल थियो। पर मैथमेटिक्स में जी मार्कूं एॾियूं हाई फाई हुयूं जो उतां जो जेको डीन हो उहो स्पेशल वाइस चांसलर सां मिली करे एडमिशन कराए थो पियो त मैथमेटिक्स में जिते ॿियनि शागिर्दनि 20 खां 15 मार्कूं कयूं उते इहो शागिर्दु वञी अबो 80-90 बीहे थो पियो त इहो तमामु ज़हीन शागिर्दु आहे। सो कंडीशनल हिनखे एडमिशन मिली आहे त पोइ नेक्स्ट सेमिस्टर में तूं 2 सब्जेक्टनि जूं बि मार्कूं खणंदो पियो। पर हिनखे कोई बि उन शइ जो फ़िक्र कोन रहियो। हुननि चयो त भली जेकर यूनिवर्सिटी वारा मूंखे कढी वठो त कढी वठो, पर मुंहिंजो जेको इंट्रस्ट आहे सो मैथमेटिक्स में आहे। आइंस्टाइन जो वॾे उमिरि जो जेको असीं कमु ॿुधाईंदा आहियूं या जेको पढ़ंदा आहियूं सो आहे स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी। स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी उहो टॉपिक हो जे फिजिक्स के ॿिनि हिसनि में विराए थो। जेके बि सब्जेक्ट असां नेचुरल साइंस में पढ़ंदा आहियूं, केमिस्ट्री हुजे, मैथमेटिक्स हुजे, जियोग्राफी हुजे, जियोलॉजी हुजे, कंहिं में बि अहिड़ो सब्जेक्ट न आहे जेको क्लासिकल मैथमेटिक्स हुजे, ॿी तव्हांजी मॉडर्न मैथमेटिक्स हुजे, क्लासिकल केमिस्ट्री हुजे या मॉडर्न हुजे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फिजिक्स उहो वाहिद सब्जेक्ट आहे जेके असां हिकिड़ो हिसो कराईंदा आहियूं जॾहिं को काइनात वजूद खां आई आहे 1900 ताईं। असां सॼी फिजिक्स खे चवंदा आहियूं क्लासिकल फिजिक्स या न्यूटन मैकेनिक्स, न्यूटन जी फिजिक्स। 1900 खां वठी अॼु ॾींहं ताईं जेका बि फिजिक्स आहे उन पूरी जेका पूरी खे असीं मॉडर्न फिजिक्स चवंदा आहियूं। ऐं उहो मॉडर्न फिजिक्स जा जेके आहिनि पैदा कंदड़, तख़लीक़ कंदड़ मैक्स प्लैंक ऐं अल्बर्ट आइंस्टाइन। छाकाणि त उनजी थ्योरी एॾी स्ट्रॉन्ग हुयूं जो उन थ्योरीज़ खे रिजेक्ट करे कोन पियो सघिजे वञे। तंहिंजे करे क्लासिकल ऐं मॉडर्न फिजिक्स जो अचे थो वञे पियो।
हाणे इन किताब खे आइंस्टाइन जी ज़िंदगी जे हिसाब सां नंढनि नंढनि टुकड़नि में विरायो अथऊं। पाण हुन थोरो ॿुधायो त कहिड़े कहिड़े में मोगो छोकिरो स्कूल में ॾुखियाई पढ़ण दौरान जेके हुनखे अचनि थियूं पियूं, इटली जो शेर, नई दोस्ती, यूनिवर्सिटीअ जा ॾींहं, नौकिरीअ जी ॻोल्हा, क्लार्क, निरालो प्रोफेसर, जंग जो ज़मानो, मशहूरी जा मसाला, अमेरिका जो पहिरियों सफ़र, इंग्लैंड में कुछ ॾींहं, जापान जो सफ़र, नोबेल इनाम, जर्मनी खां मोकिलाणी, आज़ादी जी राह ते, प्रेस्टन जी ज़िंदगी, एटम बम ऐं उहे लफ़्ज़ जेके विञाइनि पिया। सो आइंस्टाइन जी जेकॾहिं असां ज़िंदगी खे कयूं, पूरे खे जोड़ कयूं त उनजे में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजी रिसर्च रहे थी पई। पर हिकिड़ी आम ॻाल्हि जेका असां अक्सर हिकिड़ी ॻाल्हि आइंस्टाइन जी मशहूरी में विञाए वेहंदा आहियूं, सा आहे आइंस्टाइन जी ज़ात। आइंस्टाइन यूनिवर्सिटी जे दौरान पंहिंजी क्लासमेट सां शादी कई ऐं उहा बि रशिया जी हिकु बर्फ़ानी इलाइक़े खां आई, जेका पूरे पंहिंजे इलाइक़े जी वाहिद छोकिरी, ऐं उहा वाहिद छोकिरी हूंदी जंहिंजी यूनिवर्सिटीअ में मार्क्स अल्बर्ट आइंस्टाइन खां वधीक रहंदा हुआ ऐं आइंस्टाइन हुन सां शादी करे थो पियो। शुरूआती तौर ते अल्बर्ट आइंस्टाइन जी जेके बि थ्योरीज़ रहियूं, स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी खां वठी जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी ताईं, इन में जेका बि मैथमेटिक्स रही, अध खां वधीक हिसो आइंस्टाइन जी वाइफ जो रहियो। पर बदनसीबी असांजी या कंहिं ॿिनि मामलनि जे करे उहा कॾहिं बि उन माई जो या उन औरत जो ज़िक्र असां वटि कॾहिं बि कोन आयो आहे। ऐं इहा ज़्यादती आइंस्टाइन बि कई। आइंस्टाइन जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटीअ में जॾहिं शुक्र वारा जेके लफ़्ज़ पंहिंजा लिखिया एक्नॉलेजमेंट में, उन में पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र त कई जिन हुनजी मैथमेटिक्स में सपोर्ट कई, पर पंहिंजी वाइफ जो न कयो। जे ॻाल्हि जो वाइफ हुन सां तमामु घणो दुख जो इज़हार बि कयो त आइंस्टाइन पोइ इहो थोरो शाइराना स्टाइल में चयो त तूं ऐं मां अलॻि आहियूं ई कोन, तंहिंजे करे मां तुंहिंजो नालो ई कोन रखियो, मां कॾहिं तोखे पाण खे जुदा ई न सम्झो आहे। तो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे जान छॾाए वञे थो पियो। बहरहाल जीअं मसला थियनि था पिया, जा मसला तमामु घणा वधी ऐं तलाक अचियो ऐं तलाक में आइंस्टाइन खे तमामु घणा पैसा ॾियणा पिया, पर हे शुरू खां वठी फ़क़ीर क़िस्म पैसा वस्तु त पंहिंजी ज़ाल को वक़्तु अहिड़ो ईंदो जो मूंखे नोबेल प्राइज़ ज़रूरु तो मुझे एतबार कर नोबेल प्राइज़ अचे पैसा मिलिया, मां सॼो तलाक वारो नंढो वारो पैसा तो 1921 में जॾहिं नोबेल प्राइज़ मिले थो त आइंस्टाइन बदनसीबी आइंस्टाइन जी अहिड़ी बि आइंस्टाइन जी जेका औलाद हुई उहा अशदीद क़िस्म जी नस्ल, अहिड़े क़िस्म जी बदकिस्मती असां गांधी सां ॾिसंदा आहियूं। गांधी जी वारो मामलो ख़बर आहे तो माना हिकिड़ो साइको थी वियो, हुन ख़ुदकुशी जा अटैम्प्ट कया, साइंस के टाइम में असांखे उन सां गॾोगॾु बेहतरीन म्यूज़िशियन वो चयो त जेकॾहिं मूंखे वधीक वक़्तु मिले त मां साइंस ते रिसर्च छॾे करे मां जेकॾहिं म्यूज़िक खे वधीक ऐं प्लस हिन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि जेका असां घणनि खे ख़बर न हूंदी आहे, कम्युनिस्ट आख़िरी ज़िंदगी जी आख़िरी हिसे ताईं कम्युनिस्ट ऐं जंहिं वक़्त में हिटलर अचे थो जर्मनीअ में तमामु घणनि साइंसदाननि खे मारियो थो वञे पियो, उन वक़्तु आइंस्टाइन जॾहिं अमेरिका शिफ्ट थो थिए त अमेरिका जी वचनाव ते एतिराज़ हुयो त ब्रिटेन में असांखे लिखी ॾे तूं हाणे कम्युनिज़म जी ज़रिए पर आइंस्टाइन जी मां इहा शइ तव्हांखे उन ॾींहुं ॾिसो तव्हांजी वधी आहे पर उन जी सां आख़िर ताईं रहियो पए ऐं प्लस में ॿी शयूं आइंस्टाइन में रहियूं पयूं, पॉलिटिक्स ताईं में इंट्रस्ट तमामु पहिरियों चकर जॾहिं अमेरिका हिनखे बार बार चयो त उन जेके बि यूनिवर्सिटी जूं लिस्ट मोकिलियूं उहे सॼियूं लिस्ट रिजेक्ट करे हिननि उहे यूनिवर्सिटियूं सिलेक्ट करे मोकिलियूं आइंस्टाइन जेके असीं ये चवंदा आहियूं कि शीरी जी या ब्लैक जेके कलर वारी कुझु यूनिवर्सिटियूं ठही त सिर्फ़ु मां ईंदुसि त इन्हनि यूनिवर्सिटियुनि में सचे बाक़ी ॿियो तव्हांजी जेका ॻाल्हि अमेरिका में कोन वणी, पर आइंस्टाइन एॾो वॾो नालो थी वियो जो आइंस्टाइन जी शिदत लॻी पई अमेरिका में त आइंस्टाइन करे थो वञे, इंग्लैंड में चुको जापान में चुको, तंहिंजे करे मजबूरन अमेरिका जी इहा शर्त मञी पई
ऐं प्लस में यहूद सां जेके जर्मनी में मसला थिया पए उन जे करे शुरूआती तौर ते हिनखे तमामु घणी यहूदनि सां मज़हब जो फॉलोअर कोन रहियो बेसिकली उहो यहूदी पर उन सां जेके ज़्यादती थियनि पयूं उन ते हिनखे दुख थींदो हुओ किसान हिन सां एतिरी ज़्यादती छाजे करे जर्मनी वारा कनि तो शुरुआती तौर ते ॾाढी फंड रेज़िंग वारी जेकी मूवमेंट हली उन में करे ॾाढो एक्टिव रहियो पए तो कुझु अहिड़ा इदारा ठाहे जर्मनी वारा रही सघनि ऐं पढ़ी सघनि जंहिं वक़्त में इसराइल ठही थो पियो उन वक़्त में इसराइल के ग्रेट प्रेसिडेंट जे लाइ अल्बर्ट आइंस्टाइन खे चयो वियो तव्हां सदर थी वञे इसराइल पर उन वक़्त हू हिते त माना मूंखे थोरी घणी मैथ तकलीफ़ आहे थोरी घणी फिजिक्स ख़बर आहे पर सियासत जेकॾहिं मां साइंस में थोरो घणो ब्लेंडर करे सघां त उहा त ॻाल्हि हल्की हली सघे थी पर सियासत में मां ब्लेंडर तो तंहिंजे करे न प्रेसिडेंट थियण वारी ॻाल्हि रिजेक्ट कई उहा तो इहो अल्बर्ट आइंस्टाइन जी ज़िंदगी जो हवालो आहे जेको किताब ॾिनो पियो आहे इहो किताब मां उर्दू में पढ़ियो हो 2003 पर हिते दोस्त नवीद संगील थोरी कढी साहिब कयो आहे किताब तकरीबन हो पर ट्रांसलेशन खां पोइ तमामु घटि थी वियो आहे खोड़ अहिड़ी वारी हुई जेके किताब मां कढी पर तंहिं हूंदे बि ॾाढो बहितरीन किताब आहे ऐं दोस्तनि खे सलाह ॾींदुसि त इहे किताब पढ़नि हिते कुझु आइंस्टाइन जी मशहूरु चवणियूं हिन किताब वारनि दोस्तनि रखियूं आहिनि त मां चवां थो ॿ टे ॻाल्हियूं शेयर करे पाण ख़तमु कयो थिए मां नथो ॼाणियां त टीं आलमी जंग छा सां थी पर चौथी आलमी जंग ज़रूरु लठनि ऐं पथरनि सां आउं पंहिंजे शागिर्दनि खे कॾहिं बि सेखारींदो न आहियां आउं फ़क़ति खे अहिड़ियूं हालतूं पेश करण जी कोशिशि कंदो आहियां जंहिंसां हू सिखी सघनि तसवर इल्म खां वधीक अहमियत रखे थो उस्ताद सभ खां आला फन तकलीफ़ी इज़ार ऐं इल्म में ख़ुशी जाॻाया रुगो ॿ शयूं लामहदूद आहिनि काइनात ऐं इंसान जो अहमकपण ऐं मूंखे ॿिए जी पकड़ आहे